आलम आऊं असाण भरियो थो भेर करे, पाण न आहे ॼाण मांडीअ मंड पखेड़ियो। सुर यमन कल्याण दास्तान पंजूं बैत नंबर 9 रिसालो शावाणी। हाणे चऊं था ओखन अल्फाज़नि ते। आलम माना सारो जहान, आऊं माना खुदी, आपो अनानियत हस्ती, आऊं साण माना खुदीअ सां गुरूर सां हठ सां, भरियो माना तार थियो, पुर थियो, टुमटार थियो, टुब थियो, चिकार थियो। भेर करण इस्तलाह है फिरण, चक्कर मारण, गुमराह थियण, फेरी खाइण। भरियो थो भेर करे, भेर करे माना गुमराह करे, कुन करे, फिरे या गुमराह करे। पाण माना पाण खे, असांखे, खेसि उन खुदी कंदड़ खे। आलम आऊं साण भरियो थो भेर करे, जहान जो हर हिकु जुज़ो पाण खे सम्झे थो त मुंहिंजी हस्ती मुतलक हस्ती माना असल हस्ती खां जुदा आहे। उन भरम में चकर खाई रहियो आहे। ॼाण माना सुध ख़बर, पाण न आहे ॼाण। हर वजूद में जेको पाण या आपो आहे तंहिंखे ख़ुदि इहा ॼाण कान्हे। त मांडी माना मंड ॼाणंदड़, जादूगर, तिलसम कंदड़। मंड माना सम्झ में न ईंदड़ टिकसाट, तिलसम जेको सम्झ मुझाए छॾे, माया पखेड़ियो माना रचायो। पाण न आहे ॼाण मांडीअ मंड पखेड़ियो। असांखे ख़बर न आहे त असीं अॻियां जी अंध में आहियूं। सच करे त हीउ आलम आहे ई कोन, रुॻो हिकु जादूगर जो तिलसम खानो आहे। हाणे चऊं था सिटवार सम्झाणींदे। आलम आऊं साण भरियो थो भेर करे, ही सारो संसार खुदी जो होल में खुमारियो वठे। यानी हिन जहान जो हर ज़रो पंहिंजी हस्ती जे गुमान में आहे। पाण न आहे ॼाण मांडीअ मंड पखेड़ियो, पर उन हस्ती या वजूद खे इहा ख़बर ई न आहे त हीउ जादुई ख़्यालु कंहिंजो फैलाइल आहे। यानी इहा तिलस्मी रांदि कंहिं रचाई आहे। हक़ लतीफ़ सच लतीफ़।